वारो शादीअ में के माण्हू तमामु घणो खाईंदा आहिनि, इन करे संदन पेट वॾो थी पवंदो आहे। वॾो वॾो केॾो? मटके जेॾो। मटके जेॾो पेट मुंहिंजो, मटके जेॾो पेट, 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 मटके जेॾो पेट मुंहिंजो, मटके जेॾो पेट। चाहे लस्सी खीर पिए तो सोडा विम तो बीर पिए तो, चाहे लस्सी खीर पिए तो सोडा विम तो बीर पिए तो, शरबत थादल जिंजर रिमझुम रोज पिए लमलेट। मटके जेॾो पेट मुंहिंजो, मटके जेॾो पेट, मटके जेॾो पेट मुंहिंजो, मटके जेॾो पेट। सीरो खाए पूरियों खाए, वांगण भिंडियूं तूरियूं खाए, सीरो खाए पूरियों खाए, वांगण भिंडियूं तूरियूं खाए, केक डबल रोटी मस्काबन खाए थो बिस्केट। मटके जेॾो पेट मुंहिंजो, मटके जेॾो पेट, मटके जेॾो पेट मुंहिंजो, मटके जेॾो पेट। सुरहा साबुण रोज घुराए, उमदा तेल फुलेल मखाए, सुरहा साबुण रोज घुराए, उमदा तेल फुलेल मखाए, ऊन्हारे में खूब पाण ते हटाए तो मेट। मटके जेॾो पेट मुंहिंजो, मटके जेॾो पेट, मटके जेॾो पेट मुंहिंजो, मटके जेॾो पेट। खाई पानी जॾहिं पिए तो पुंडी वॾो फुटबॉल थिए तो, खाई पानी जॾहिं पिए तो पुंडी वॾो फुटबॉल थिए तो, गोल मोल ही अहिड़ो आहे जहिड़ो लंका बेट। मटके जेॾो पेट मुंहिंजो, मटके जेॾो पेट, मटके जेॾो पेट मुंहिंजो, मटके जेॾो पेट। हिन लाइ ख़ासि ख़मीस ठहे थी, गंजी हरदम तंग रहे थी, हिन लाइ ख़ासि ख़मीस ठहे थी, गंजी हरदम तंग रहे थी, साल ब साल थिए तो सोड़ो घोड़ायल जैकेट। मटके जेॾो पेट मुंहिंजो, मटके जेॾो पेट, मटके जेॾो पेट मुंहिंजो, मटके जेॾो पेट। मटके जेॾो पेट मुंहिंजो, मटके जेॾो पेट, मटके जेॾो पेट मुंहिंजो, मटके जेॾो पेट। चेतनाणी तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। इंग्लैंड ऐं वेस्ट इंडीज़ जे विच में 143 सालनि में पहिरियों भेरो थी दर्शकनि बिना टेस्ट मैच। सतगुरु जगी वासुदेव जो ठाहियल भैरवा नाले जो पेंटिंग 5 करोड़ 1 लख में थी सेल। लखपत नखत्राणा तालुके में लखन जी तैदाद में तीड़ जा झुंड। 31 जुलाई ताईं वैष्णो देवी मंदिर बंद। अमेरिकन फुटबॉलर पैट्रिक महोमेस जो 3770 करोड़नि जो करार।
हार्वर्ड यूनिवर्सिटी क्लासनि जो आयोजन ऑनलाइन ते थींदो। रुद्रमाता डैम जी नहरुनि लाइ 7 करोड़नि 23 लखनि जी शर्ती मंज़ूरी। ट्रंप कयो हठ, ऑनलाइन न पढ़ी सघो त अमेरिका छॾियो। CBSE जे दर्जे 9 खां 12 ताईं जे सिलेबस में 30% कयो घटाड़ो। भारत में कोरोना जा कुल मरीज़ 7,46,500, 20,684 कुल मौत, 4,58,615 थिया रिकवर। थूम मथे जे वारनि खे जरंदे बचाईंदी आहे ऐं वारनि खे वॾो पिण कंदी आहे। दुधवा नेशनल पार्क जे जंगलनि मां हाथी निकिरी कमंद ऐं गांव जे खेतनि खे कयाऊं नष्ट। कृतिका खुराना इंस्टाग्राम ते हिकु पोस्ट जा वठंदी आहे लखे रुपया। ऑस्कर अवार्ड जे लाइ पहिरियों भेरो चूंडी वई आहे भोपाल जी फिल्म मेकर शर्ली अब्राहम। जय झूलेलाल, मां पायल मेघाणी तव्हांखे ॿुधायां थी पहाका। पहाको नंबर 112। आप न पाले पाले लो, पंहिंजो ख्याल न रखे ऐं ॿियनि ते ख़र्च कंदो वते। सुभाष जी पगार मां घर बि मुश्किल सां हले। ही आहे जो दोस्तनि में नोट उड़ाए, इनखे चइबो आहे आप न पाले पाले लो। पहाको नंबर 113। आप न मरिए स्वर्ग न जाए, पंहिंजी कोशिश खां सवाइ मक़सद हासिल न थींदो। मुकेश, जे तूं खूब मेहनत न कंदे त तुंहिंजो डॉक्टर थियणु नामुमकिन आहे, छो त आप न मरिए स्वर्ग न जाए। पहाको नंबर 114। आउर रखण ॾीस त सॼो हथ गिरकाए वञे। कंहिंखे थोरी सहूलियत ॾिजे ऐं मूं घणे में घणी सहूलियत वठण जी करे तकलीफ़ में हो त 1 महीने लाइ घर जो हिकु कमरो रहण लाइ ॾिनोमांसि। हाणे चवे थो साल बि खाली न करे सघंदो। इनखे चइबो आहे आउर रखण ॾीस त सॼो हथ गिरकाए वञे। हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते, सलाम, सत श्री अकाल। घर में रहो, सुरक्षित रहो, मदमस्त रहो, मुश्किल रहो, ॾिसंदा रहो सिंधी समाचार।